पेट्रोल की क़ीमत में इजाफ़े के ख़िलाफ़ सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर्स यूनियन की तरफ़ां सभागी बिल की अगवानी में आला पुलिस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि हथ में पेट्रोल कागज़ ऐं महांगाई के ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे चयो त मुल्क अंदरि महांगाई जो जुल्म बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। हुकूमत ने पेट्रोल जा अघ लाथो, वरी पेट्रोल के मनसूबात की अघनि में लाथ, वरी हिकदम पेट्रोल जी 25 रुपया महांगो करे गरीब मिस्किन माण्हुनि जे मथां महांगाई जो बम कराए छॾियो। पेट्रोल महांगो थियण सबबि हिकु दफ़ो वरी महांगाई वजूद में थी वई ऐं महांगाई सबबि आवाम जी जेल चुकी थी वई आहे। इन्हनि चयो त गरीब मिस्किन माण्हुनि खे हिकु वेले जी मानी के लाइ सख़्तु परेशान आहिनि। इन्हनि वज़ीर इमरान खान पाकिस्तान ऐं इलाइक़नि खां फ़ौरन मुतालबो कयो आहे त वधंदड़ महांगाई खे कंट्रोल कयो वञे ऐं ज़ख़ीरे अंदरि कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई अमल आंदो वञे। रिपोर्ट अमजद अली मटियारी, शाइन न्यूज़।